अस्सलाम वालेकुम। मैं सिटी मिठूअर बाबा आला। जुमे जे ॾींहं ते ईद अल फितर ॿ ख़ुतबा। शवाल अल मुकरम पहिरीं तारीख़ ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे जे ॾींहं ते ईद अल फितर ॿ ख़ुतबा। शवाल अल मुकरम पहिरीं तारीख़ ईद अल फितर ॿ ख़ुतबा। दीन इस्लाम इस्लामी महीने रमज़ान उल मुबारक जे रोज़नि जे ख़ुशीअ में जुमे जे ॾींहुं ईद अल फितर ॿ ख़ुतबा। हफ़्ते में 7 ॾींहं जुमे जो ॾींहुं अफ़ज़ल आहे। ईद त ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे जे ॾींहं ते ईद अल फितर ॿ ख़ुतबा। शवाल अल मुकरम पहिरीं तारीख़ ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे ॾींहुं पहिरीं ईद नमाज़ जमात सां गॾु पढ़ंदा आहिनि। तक़रीबन 1.25 पहर ताईं ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे ॾींहुं पहिरीं ईद नमाज़ जमात सां गॾु पढ़ंदा आहिनि। तक़रीबन 1.25 पहर ताईं ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे जे ॾींहुं जुमे जमात सां गॾु नमाज़ पढ़ंदा आहिनि। तक़रीबन 2 पहरनि महिल ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे जे ॾींहं ते ईद अल फितर ॿ ख़ुतबा। शवाल अल मुकरम पहिरीं तारीख़ ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे जे ॾींहुं पहिरीं ईद नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं पोइ ख़ुतबो पढ़ंदा आहिनि। ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे जे ॾींहुं पहिरीं ईद नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं पोइ ख़ुतबो पढ़ंदा आहिनि। ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे जे ॾींहुं पहिरीं ख़ुतबो पढ़ंदा आहिनि जुमे नमाज़ ऐं पोइ जमात सां गॾु जुमे नमाज़ पढ़ंदा आहिनि। ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे जे ॾींहुं पहिरीं ख़ुतबो पढ़ंदा आहिनि ऐं पोइ जमात सां गॾु जुमे नमाज़ पढ़ंदा आहिनि। ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे जे ॾींहं ते ईद अल फितर ॿ ख़ुतबा। शवाल अल मुकरम पहिरीं तारीख़ ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुम्मत अल मुबारक जुम्मत अल मुबारक जुम्मत अल मुबारक। ईद अल फितर मुबारक ईद अल फितर मुबारक ईद अल फितर मुबारक ॿ ख़ुतबा। जुम्मत अल मुबारक जुम्मत अल मुबारक जुम्मत अल मुबारक। ईद अल फितर मुबारक ईद अल फितर मुबारक ईद अल फितर ॿ ख़ुतबा। मुबारक जुमो मुबारक मुबारक जुमो मुबारक मुबारक जुमो मुबारक। ईद मुबारक ईद मुबारक ईद अल फितर ॿ ख़ुतबा। ईद जे ख़ुशीअ में ग़रीबनि यतीमनि मिसकीननि खे बि ख़ुशि कंदा। ईद जे ॾींहुं ईद जे ख़ुशीअ में ग़रीबनि ऐं मिसकीननि खे बि ख़ुशि कंदा। ज़रूरतूं हसरतूं नेक ख़वाहिशूं हर हिकु ईद अल फितर ॿ ख़ुतबा। जुमे जे ॾींहं ते ईद अल फितर ॿ ख़ुतबा। शवाल अल मुकरम पहिरीं तारीख़ ईद अल फितर ॿ ख़ुतबा। हम्दो सना नैट मनक़बत मनाजात दुआऊं दुआ सलाम। बारगाह इलाहीअ में आजिज़ी इनकसारीअ सां ईद अल फितर ॿ ख़ुतबा। हमदो सना नैट मनक़बत मनाजात दुआऊं दुआ सलाम।
बारगाहे इलाही में आजिज़ी इनकसारीअ सां ईद उल फितर बख़ुटबा मिठूअ जूं आस उमेदूं पुॼाए बराबर करे थियनि तूं सभु ॼाणींदो अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन रऊफ़ करीम हकीम रहीम ईद उल फितर बख़ुटबा मिठूअ जूं आस उमेदूं पुॼाए बराबर थियनि तूं सभु ॼाणींदो अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन रऊफ़ करीम हकीम रहीम ईद उल फितर बख़ुटबा जुमे जे ॾींहं ते ईद उल फितर बख़ुटबा शवाल उल मुकरम पहिरीं तारीख़ ईद उल फितर बख़ुटबा